तुम्हारे, मौला तुम हमारे, मौला हम तुम्हारा, तुम हमारे, मौला हम तुम्हारे, मौला। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे खिप्रो खां ख़बर ॾींदा हलूं त पूरे आलमी इस्लाम जीअं खिप्रो में बि हज़रत इमाम हुसैन जे चालीहे जे मौक़े ते असगरिया इमाम बारगाह खोखर पाड़े में प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम जी अॻुवाणी नियाज़ मोहम्मद हिंगोर जो दोस्त मोहम्मद हिंगोर जो नज़र मोहम्मद हिंगोर जे कई। इन मौक़े ते खिप्रो समेत खाई गिरोड शरीफ़ खां आयल अज़ादारनि वॾे तादाद में शिरकत कई। अज़ादारनि खे ख़िताब कंदे हैदराबाद खां आयल ज़ाकिर मोहब्बत हुसैन डोमकी, ज़ाकिर अली गुल सिकंदरी, मौलाना तारिक अली, ज़ाकिर मौला बख्श मुर्तज़ाई चयो त हज़रत इमाम हुसैन इस्लाम जी सरबुलंदी लाइ पंहिंजे जान निसार समेत शहीद थी इस्लाम बचायो। अॼु हुनजी शहादत जे करे पूरी दुनिया में इस्लाम सरबुलंद आहे। हज़रत इमाम हुसैन हमेशा प्यार मोहब्बत ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो आहे। हज़रत इमाम हुसैन हुनजे जान निसार साथियुनि जी कुर्बानी खे सुनहरे लफ़्ज़नि में लिखियो वञे थो, जंहिंजे करे अॼु पूरी आलमी इस्लाम में हुनजो चालीहो मल्हायो थो वञे। असांखे बि घुर्जे त हज़रत इमाम हुसैन जे ॾसियल रस्ते ते अमल करियूं। हुन मौक़े ते अज़ादारनि नुआखोनी, सीना ज़नी, ज़ंजीर ज़नी कई। हिन मौक़े ते SSP सांगर ज़ीशान अहमद सिद्दीकी, DC सांगर निसार अहमद, मेमन आर्मी जे कैप्टन माज़ अहमद, रेंजर्स जे DSR शाहिद अहमद पारां इमाम बारगाह समेत शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि जो दौरो कयो। हिन मौक़े ते हुननि जो चवणु हो त अमन व अमान जी सूरत बरक़रार रखियो वेंदो, जॾहिं त असगरिया इमाम बारगनि जे चइनी पासे सिक्योरिटी लाइ DSP खिप्रो नज़र मोहम्मद खोसो, SHO खिप्रो शरीफ़ जमाली, ईगल स्क्वाड जे शकील जट समेत लेडीज़ पुलिस रेंजर्स जे नौजवाननि फर्ज़ अंजाम ॾींदे इमाम बारगाह जे तरफ़ ईंदड़ वेंदड़ सभु रस्ता सील करे छॾिया। सिक्योरिटी लिहाज़ सां असां जेका कॉन्टीजेंट प्लान मूजिबि आहे, असांजी सिक्योरिटी मज़बूत आहे ऐं इंशाअल्लाह ताला सुठे नमूने सां थी वेंदो इंशाअल्लाह ताला। तक़रीबन 100 आहिनि, तक़रीबन 100 खनि आहिनि मूं वटि ऐं मुंहिंजी सिक्योरिटी मज़बूत आहे। इंशाअल्लाह ताला सुठे नमूने थी वेंदी। को सख़्तु पंहिंजो सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। उन खां 120 पुलिस जी नफ़री आहे, 40-50 खनि रेंजर जी नफ़री मुक़ररु थियल आहे। इंशाअल्लाह अल्लाह कानो ख़ैर ख़ैरियत सां चल हमारा प्रोग्राम गुजरी वेंदो। जो है SHO साहब खुद हैं, रेंजर वाले हैं, DSP साहब हैं, हमारी ईगल की नफरी है, दूसरी जो है लाइन से भी आई हुई सिक्योरिटी सख्त है बिल्कुल। और रेंजर वाले भी ये इंस्पेक्टर साहब भी हैं, ये भी हैं, इनकी भी नफरी है। सिक्योरिटी अल्लाह का शुक्र है कि बिल्कुल टाइट है, बिल्कुल चारों की तरफ से, और 100 के करीब नफरी है। मुहर्रम जे हवाले सां असांजे हॉस्पिटल जो पूरो स्टाफ आहे, डॉक्टर सां गॾु असांजो डिस्पेंसर आहे, पूरी किट आहे, एमरजेंसी किट पूरी आहे ऐं ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ो को वाक़ियो अलाह न करे को अगरि थिए थो त असांजो मेडिकल स्टाफ पूरो अलर्ट आहे।